जय झूलेलाल। सुंदरानी फिल्म्स जे बैनर तले ठहियल सिंधी पारिवारिक फिल्म लखी मुंहिंजो लखन में जल्द ही तव्हांजे साम्हूं तव्हांजे शहर में लॻंदी, जंहिंखे तव्हां सपरिवार ज़रूर ॾिसण अचिजो। हिन फिल्म जा निर्माता आहिनि श्री श्रीचंद सुंदरानी जी, डायरेक्टर राजा दासवानी जी, सह निर्देशक प्रेम सावलानी जी ऐं गीतकार आहिनि राज केसवानी जी। हिन फिल्म में मां नायिका जो किरदार थी निभायां ऐं मूंसां गॾु आहिनि जीत शर्मा, विकास शर्मा, नेहा जेसवानी, प्रेम सावलानी, भारती ठाकुर ऐं विनोद कालानी, टिम्पल नवानी, मां वर्षा आडवानी, पृथ्वी आयलानी एंड राजेश सहजवानी। असां सभिनि मिली करे हिन फिल्म में कमु कयो आहे। तव्हां सभु सपरिवार पंहिंजे दोस्तनि यारनि सां गॾु हीअ मूवी ॾिसण अचिजो। असांखे असांजी फिल्म खे प्यार ॾिजो, पंहिंजो आशीर्वाद ॾिजो। जय झूलेलाल।